वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं कोट गुलाम खान, जिते कोट गुलाम लॻ ॻोठ मोहम्मद बूटा पंजाबी दे 338 में सामार जो बदमिस्मत ऐं रिश्वत वठण जे हवाले सां मशहूरी माणींदड़ वाबडा मुलाज़िम वाबडा सामार जो मुलाज़िम नवाज़ बिरोई, जेको रिश्वत न ॾियण ते मछरजी घरनि जा दरवाज़ा टोड़े घरनि में दाख़िल थियो ऐं सॼे ॻोठ बिजली कटे छॾे। जेसि ताईं मूंखे रिश्वत न ॾींदा तेसिताईं बिजली चालू न कंदासीं। नाज़रीन, ॻोठाणनि जो एहतजाज वस वारनि खे नवाज़ बिरोई खे बदिली करण जो मुतालबो ऐं जल्द खां जल्द बिजली बहाल कई वञे। रिपोर्ट कर रहा है मोहम्मद जुम्मन शहर, कैमरामैन मानसिंह कोहली, हक़सत न्यूज़, कोट गुलाम। मोहम्मद।